अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबर शामिल कंदासीं पिरालो खां। जी नाज़रीन, पिरालो पीपल्स पार्टी अॻूणे चेयरमैन अरबाब शरीफुल्लाह धारे जो जे कोशिशुनि सां पीपल्स पार्टी अॻुवान डॉक्टर मेहरीन भुट्टो पारां ॾिनल रोड जी स्कीम जो कमु अवैस अहमद धारे जो जे निगरानीअ में जारी। टाउन कमेटी पिरालो जे मेन रोड सुजुकी स्टैंड खां दरगाह शरीफ यूबीएल बैंक ताईं ऐं पुराणी पुल खां सरकारी अस्पताल जे रोड जो कमु शुरू अवाम पारां ख़ुशीअ जो इज़हार। अॻूणे चेयरमैन अरबाब शरीफुल्लाह धारे जो जे कोशिशुनि सां डॉक्टर मेहरीन भुट्टो पारां ॾिनल स्कीम जे रोड ठहण सां वॾो फ़ाइदो पहुचंदो, छो त हितां जे अवाम खे बरसात दौरान कंहिं बि एमरजेंसीअ जी सूरत में सख़्तु परेशान हूंदी हुई। उन मौक़े ते अॻूणे चेयरमैन अरबाब शरीफुल्लाह धारे जो ऐं लियाकत अली कुरैशी अवैस अहमद धारे जो चयो त असीं पीपल्स पार्टी अॻुवान अदी मेहरीन भुट्टो जा थोराइता आहियूं, जेकी अवाम जी ख़िदमत खे इबादत सम्झी ॾींहं राति कोशिशूं करे रहिया आहिनि। रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ टीवी, पिरालो।